घोटकी में JWD3 शुगर मिल इंतजामिया पारां ख़ारिज थींदड़ ज़हरीले पानी जो ॻोठ मेहार चाचड़ भरिसां फीडर वाह में गैर क़ानूनी तौर छोड़ जारी आहे, जंहिं सबबि इलाइक़े में चमड़ी ऐं अखियुनि जी बीमारियुनि कर खंयो आहे ऐं चौपायो माल बि तेज़ी सां मरी रहियो आहे। पर सीडा डायरेक्टर घोटकी मसूद सीड़ खे मामले जो ज़िम्मेवार करार ॾियण बावजूदि उन ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे थी सघी ऐं नई ज़िले जे इंतज़ामी सरबराह डिप्टी कमिश्नर एजाज़ अली शाह इन मामले जो को नोटिस वरितो आहे। ज़हरीले पाणी सबबि मुतासिर थींदड़ ॻोठाणनि ऐं सियासी समाजी पार्टियुनि पारां मामले जे हल लाइ एक्शन कमेटी जोड़ी वई आहे, जंहिं पाणी छोड़ करण वारे हंधि कैंप क़ाइमु करे एहतजाज शुरू करे छॾियो आहे ऐं राति ॾींहुं उन जी निगरानी कई पई वञे। इन सिलसिले में मक़ामी रहवासियुनि ऐं एक्शन कमेटी अॻवाननि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त JW शुगर मिल जो जेको ज़हरीलो पाणी आहे हिन वाह में छॾनि था, फीडर वाह में। इन करे त केतिरियूं ॿारनि में वॾनि माण्हुनि में बीमारियूं पखिड़िजियूं आहिनि, के ॿ टे माण्हू बि मरी चुका आहिनि, जानवर मरी चुका आहिनि, मीहूं ॿकरियूं माल घणो मरी चुको आहे। इन जे लाइ सॼे एहतजाज तौरु वेठा आहिनि। मिलारनि ॾे वञूं था, मिल इंतिज़ामिया असांजी ॿुधे ई कोन थी ऐं बिल्कुलु हाणे इहा साईं असां जेको आहे त दरख़्वास्त कंदासीं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ऐं अमीर हामनी मुस्लिम साहब खे त हे अची करे हिते ॾिसनि हेॾी वॾी असां सां हालत लॻी पिया। सवलो आहे उते केरी सटनि था, उते कुझु बि कोन ॾियनि था, पोइ उहा उथे थी असांजूं अखियूं ॿारनि जूं पंहिंजूं खाधे में जेका वाह लहे थी त पोइ त असां सां वॾो ज़ुल्म आहे। ईअं सम्झो असां अंदरि दर ॾे विहूं था बि पेइजे थी। तोड़े जो सी डायरेक्टर घोटकी मसूद सीड़ सिंध TV न्यूज़ पारां राब्तो करण ते मामले ते पहिरियां ला इल्मी जो इज़हार ऐं बाद में वरी कार्रवाई करण जी दावा कई, पर संदसि इन दावा ते अञा ताईं को बि अमल न थी सघियो आहे, जंहिं करे इन ज़हरीले पाणी जो फीडर वाह में छोड़ जारी आहे। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध TV न्यूज़ घोटकी।